गड़ियसन मावा ताईं अहम ख़बर पहुचायूं जिथे धाड़ो बिरोई में 3 वरनि जे ॿारड़े खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश कई वई। जवाबदार ॿारड़े कुदरतुल्ला टावरी खे अगवा करण जी कोशिश कई त ॻोठाणनि खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। आगाह कयो अव्हां खे गड़ियसन मां जिथे धाड़ो बिरोई में 3 वरनि जे ॿारड़े खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश कई वई। जवाबदार ॿारड़े कुदरतुल्ला टावरी खे अगवा करण जी कोशिश कई त ॻोठाणनि सोगो करे खेसि पुलिस हवाले करे छॾियो आहे। अहम ख़बर अव्हां ताईं गड़ियसन मां पहुचाए रहिया आहियूं जिथे धाड़ो बिरोई में 3 वरनि जे ॿारड़े खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश कई वई आहे। जवाबदार ॿारड़े कुदरतुल्ला टावरी खे अगवा करण जी कोशिश कई त ॻोठाणनि खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां ताईं गड़ियसन मां अहम ख़बर पहुचायूं पिया। ॻोठ धाड़ो बिरोई में 3 वरनि जे ॿारड़े खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश कई वई, जॾहिं त जवाबदार ॿारड़े कुदरतुल्ला टावरी खे अगवा करण जी कोशिश कई त ॻोठाणनि खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गड़ियसन मां नज़ाकत अली कंडराणी खां। जी नज़ाकत, छा अपडेट्स आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त गड़ियसन थाणे जे हद में कोट झाड़ू बिरोई में 3 वरनि जो ॿारड़े खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश कई। नंढड़े ॿार कुदरतुल्ला पुटु अली गुल टावरी खे जेको आहे फोरू पठान नेमतुल्ला पठान अगवा करण जी कोशिश कई। अगवा कोशिश करण बाद ॻोठाणनि हुनखे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस नेमतुल्ला पठान खे मुंतकिल जाइ ते महफ़ूज़ जाइ ते हाल फ़िलहाल जेको आहे हुनखे रखी छॾियो आहे। जी ठीकु आहे नज़ाकत, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।